पुट फैसले लाइ सभई तयार आहियो? बाबा असां ग़लती त कोन था कयूं। हाशिम शाह जेकर विच में न अची हा न त आजर जी छाती ॾारे विझूं हा। ऐं हा बाबा असां फैसले ते कोन हलंदासीं। अरे छोरा बस कर हाशिम शाह खे असां जवाब नथा ॾेई सघूं। माण्हू असांखे ताना ॾींदा, चवंदा त बहादुर न पर बुज़दिल आहिनि। अरे कहिड़ा ताना ॾींदा? कहिड़ो आहे माउ जो पुटु जो असांखे ताना ॾिए त मुंडी कपे छॾियांसि? बाबा मां त चवां थो हाशिम शाह खे वञी जवाब ॾेई आ त फ़ैसिलो कोन कंदासीं। हा बाबा इन में ई असांजी बहादुरी आहे। अरे हाणे बस कर हाशिम शाह खे जवाब ॾेई अचां? अरे मता पिचजी न वञूं। चवनि पिया त हा मुड़ुस आहियूं मुंहुं ॾींदासीं। जेकॾहिं हो मुड़ुस आहिनि त पोइ बुज़दिल असां बि न आहियूं। अगर हुननि हवाई फेर कयो न त सिधियूं गोलियूं सीने में असां ठोकी था हलनि। असां वीचारा ताना ॾींदा बाबा त मुड़ुस न हुया, कमज़ोर वांगुरु फ़ैसिलो वारे वेही रहिया। बाबा मां त चवां थो असां फ़ैसिलो वारे सही न आहे कयो। अदा नबी बख्श रमू थो चवे आचर वारा ऐं ॻोठ वारा फुल तयारी कयो पिया अचनि। मज़ो त मैदान कंदो, रुगो उन्हनि खे अचण ॾियो। अरे तव्हां वञो वञी पंहिंजे मामे जे ॻोठ मां माण्हू कढी अचो, हथियारनि सूधो। अच्छा ऐं तूं बि वञी माण्हू वठी आ हथियारनि सूधो। भली इहा ख़बर पवे आचर खे त कंहिं में केतिरो दम आहे। बाबा असांजी त दिलि चवाई नथी हुन भारी दुश्मन सां हली फ़ैसिलो कयूं। तुंहिंजे करे दुश्मन जे साम्हूं वेहणो पवंदो बाबा, पर जेकर फैसले में का आड़ा ॻोड़ी कयूं न त बंदूकुनि जा ददका ॾिसंदे। ॾिसूं त फ़ैसिलो कीअं थो थिए। जेकॾहिं फैसले में का आड़ा ॻोड़ी थी त गोलियूं हलंदियूं, लाशनि जा ढेर थींदा। अचो हाशिम शाह फैसलो वारे असांजो नक ई ॿोड़े छॾियो आहे। ऐं जे उन ॾींहुं हाशिम शाह विच में न अचिया त नबी बच खे ॻोठ खे ॿारनि जा मच मचाए छॾिया। मां हिन नबी बचक जे ॻोठ खे मां ॾींदुसि, छो त हाणे नबी बचक जो मरण लाज़मी आहे। उनखे पहिरीं गोली मां हणंदुसि सीने में, उहा बि तकी ऐं तोरे। मूंखे ख़बर आहे पुट, मूंखे ख़बर आहे तुंहिंजो निशानो तमामु तेज आहे, पर हर चकर में तुंहिंजो निशानो दुश्मन खां घुसी छो थो वञे। हाणे मुंहिंजी बंदूक मां गोली निकिरंदी, जेका गोली नबी बचक जे सीने में लॻंदी। हाणे नबी बचक जे पुटनि समेत उनखे मां मारींदुसि, मां। तॾहिं मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो ऐं तुंहिंजी पग जो मान ऊचो रहंदो। बाबा छा सलाह आहे पुट? चाचा घर खां कदम ई कोन था निकिरनि जो दुश्मन जे साम्हूं वेही फ़ैसिलो कयूं। दिलि त चवे थी दुश्मन खे सीने वारियूं सिधियूं गोलियूं हणां, सिधियूं। पोइ अदा देर छाजे लाइ थो करी? बंदूकूं हथ में आहिनि, हल चलूं। हा सोट, हुननि असांजे ॻोठ जा 14 माण्हू मारिया आहिनि ऐं असां कहिड़ा पटका ॿधी हली फ़ैसिले में वियूं। हा 14 माण्हुनि जो हिसाब बराबर करे पोइ हली फ़ैसिले में वेहंदासीं। दिलि त असांजी बि कान थी चवे त फ़ैसिले ते हली विया आहियूं, पर हाशिम शाह जो चयो त नथा टारे सघूं। चाचा हाशिम शाह जी सिरियत मारियो आहे, न त घणा ॾींहं अॻु आड़ा न ॿारे छॾिया। जी हा अदा, जीअं उन आड़ा में नंढा वॾा सभु सड़ी वञनि हा। असां त फैसले ते हलूं था, पर जेके असांजा 14 माण्हू मरी विया आहिनि उन्हनि जो हाशिम शाह दंड वठी ॾींदो। पर दंड वठी कहिड़ो ॾिए? उन ॻोठ जा 14 माण्हू बाबा, जंहिंखे बंदूकूं हणी ऐं बेरहमी सां मारियूं। हा तॾहिं समझंदासीं
त हाणे हाशिम शाह इंसाफ़ कयो आहे। हा जीअं असां बि बहादुर छॾायूं। अचर चइबो फैसले ते हलूं। मां त चवां पियो त पहिरियां नबी बख्श खे मारे पोइ फैसले ते हलूं। पर बाबा मां छा कयां? हाशिम शाह सां ज़बान जो कई आहे। नबूअ जे हिकिड़े पुट या ॿिनि खे मारे पोइ फैसलो वारी आहे। चाचा कोन ख़राब वारी ॻाल्हि न कयो, अचो त फैसले ते हलो। पुट ॻोठ वारनि खे चओ त फैसले ते हलनि। जी हा बाबा। ऐं हा सभिनी ॻोठ वारनि खे चइजांइ त हथियार खणी अचनि। हा केॾी महिल बि नबू जा हुनजा पुट साम्हूं अची सघनि था। अचो। बाबे खे ॾिसी थो न केॾो त शौक़ु अथसि फैसले जो। मां त चवां पियो पहिरियों आचर जे ॻोठ खे बाहि ॾियूं पर बाबे खे केरु सम्झाए। अरे बस कयो मथो ख़राब थी वियो अथव। ॻोठ वारा अञा कोन पहुता। जेकॾहिं फैसलो सही न थियो त पोइ बि ॾिसंदासीं। अचनि था ॻोठ वारा। हलो हली असांखे पग ॿधाए हलो।